अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। करतारपुर राहदारी जे ग़लत इस्तेमाल वारे भारतीय प्रोपेगेंडा खे पाकिस्तान रद्द करे छॾियो। पाकिस्तान जे परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त करतारपुर राहदारी पाकिस्तान तरफ़ां सिख बिरादरीअ जे लाइ तोहफ़ो हुयो। भारत करतारपुर राहदारी खोलण जी पाकिस्तानी क़दम खे नुक़सान रसाइण चाहे थो। पाकिस्तान अक़लियतुनि खे पहिरीं अवलियत ॾिए थो। अमन जी राहदारी खे बदनाम करण जी भारतीय कोशिश नई नाहे। भारत करतारपुर राहदारी ते नाकारा प्रोपेगेंडा खां पासो करे भारत अक़लियतुनि ख़िलाफ़ इंतहा पसंदनि जे ज़ुल्मनि ते पर्दो विझणु चाहे थो। एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां 100 खां वधीक नाला ख़ारिज कया विया। आसिफ अली ज़रदारी, फरियाद टालपुर, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ, राणा सनाउल्ला, शाहिद खाकान अब्बासी, मरियम नवाज़, ख्वाजा साद रफ़ीक, ख्वाजा आसिफ जा नाला ECL मां ख़ारिज कया विया। घरू वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त वधीक नालनि जी छंडछाण जारी आहे। 4 महीननि ताईं ECL में रहण वारा नाला ख़ारिज कया वेंदा। अदालत हसास इदारनि जी सिफ़ारिश ते एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल नाला ख़ारिज न कया वेंदा। जेकॾहिं कंहिं पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश करण जी कोशिश कई त उनखे कामयाब थियण न ॾिबो। DG ISPR बाबर इफ़्तिख़ार चयो आहे त पाकिस्तान जूं एजेंसियूं ॾींहं राति साज़िश ख़िलाफ़ कमु करे रहियूं आहिनि। कंहिं पाकिस्तान ॾांहुं मेरी अख सां ॾिठो त उनजी अख कढी वेंदी। पाकिस्तान जे इंटेलिजेंस एजेंसियूं भरपूर तरीक़े सां कमु करे रहियूं आहिनि। पाक फ़ौज जी ज़िम्मेवारी आहे त उहा मुल्की सलामती ख़िलाफ़ का बि साज़िश थियण न ॾिए ऐं उनजो तदारुक करे। मुल्की हालतूं गंभीर परेशान कंदड़ ऐं ॻणतीअ जोॻियूं थींदियूं पयूं वञनि। जिन खे जेलनि में हुजणु घुर्जे उन्हनि खे अहम उहिदनि ते मुक़ररु कयो पियो वञे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त मुल्क लाइ जिन जी इज़त करणु लाज़िमी आहे उहे बि सवालिया निशान बणिजंदा पिया वञनि। साम्राज जे एजेंटनि पंहिंजे मुफ़ाद जे लाइ गंदे नाले जे सिरुनि खे ताज महल में सींगारे छॾियो। इमरान ख़ान जी इस्लामाबाद लाइ काल दुनिया खे हैरान करे छॾींदी। अहिड़ी जंग थींदी जो पाकिस्तान जे सभिनी खां घटि मुदे वारी हुकूमत मौजूदा हुकूमत हूंदी। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त अमेरिका में अॻूणे सफ़ीर असद मजीद क़ौमी सलामती कमेटी में सभिनी जे साम्हूं एतिराफ़ कयो आहे त हुन अहिड़ो को बि ख़त नाहे लिखियो ऐं न ई उहे लफ़्ज़ संदसि ख़त जा हिसो आहिनि। फैसलाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे राणा सनाउल्ला चयो त असद मजीद क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में चयो आहे त संदसि ख़त जा लफ़्ज़ तब्दील कया विया। असद मजीद चयो त ख़त में साज़िश ऐं बेइतमादीअ जो ज़िक्र न हो। ख़त खे शाह महमूद कुरैशी पंहिंजी निगरानी में तब्दील कयो। इमरान ख़ान जा मुख़ालिफ़ चोर लुटेरा हुआ त 4 सालनि में ॾोह साबित करे विया। ही जेकी जलसा करे रहियो आहे वक़्तु अचण ते उनजो बि इलाज थींदो ऐं जेकॾहिं इस्लामाबाद ॾांहुं आयो त हू सदसा साजिया कंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लंदन मां नवाज़ शरीफ सां मुलाक़ातुनि खां पोइ वापसि वतन रवानो। वज़ीर आज़म जे सलाहकार कमरुज़मान कायरा जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी 1 ॿिनि ॾींहनि में परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान जो चवणु आहे त इमरान ख़ान पाण खे मज़लूम बणाइण लाइ कूड़ जी बुनियाद ते मुहिम हलाए रहियो आहे। आरिफ अलवीअ खे तइ करणो पवंदो त हू पंहिंजे उहिदे खे तकरारी बणाईंदो या इस्तीफ़ा ॾींदो। मुल्क में कोरोना विघे का बि फ़ौतगी साम्हूं न आई। NIH जो चवणु आहे त कोरोना में 105 नवां केस साम्हूं आया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.54% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि 186 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोॻी आहे।
मुस्लिम लीग नून जो वर्कर कन्वीनेशन 26 अप्रैल ते थींदो। वर्कर्स कन्वीनेशन दारोगावाला में MNA रोहिल शेख जे ऑफिस में थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज ऐं मुस्लिम लीग नून जा मरकज़ी अॻवान शिरकत कंदा। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी वलियल कश्मीर जे गादीअ वारे शहर श्रीनगर जे दौरे ते अॼु आज़ाद कश्मीर में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास चयो आहे त कश्मीरियुनि जे लाइ ही ॾिहाड़ो कारो ॾींहुं आहे। मोदी जी श्रीनगर जे दौरे दौरान ॿिन्ही तरफ़नि खां अॼु कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। हू हिंदुस्तान खे ॿुधाइणु चाहिनि था त कश्मीर ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। हू मोदीअ जे चालबाज़ुनि खां वाक़ुफ़ आहिनि। ईरान पासदारान इनकलाब जो जनरल हुसैन अलमासी कातिलाणे हमले में ज़रे घटि बची वियो। संदसि बॉडीगार्ड मारिजी वियो। ईरानी सरकार मीडिया मूजिब ज़ाहदान वारे इलाक़े में ईरानी जनरल हुसैन अलमासीअ जी फ़ौजी काफ़िले खे निशानो बणाए वियो। जनरल हुसैन अलमासीअ जे गाॾीअ ते फायरिंग में संदसि सिक्योरिटी गार्ड महमूद अफसलान मारिजी वियो। वाक़े बाद ईरानी फ़ौज जो इलाक़े में सर्च ऑपरेशन, केतिरनि ई शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। इंसानी हक़नि जी अॻवान सबीन महमूद जी अॼु 8वीं वरसी मल्हाई पई वञे। ज़ुल्म जो शिकार माण्हुनि लाइ दी सेकेंड फ्लोर नाले प्लेटफॉर्म तां आवाज़ उथारींदड़ सबीन महमूद खे 8 वरी अॻु अॼोके ॾींहं ते कराचीअ में गोलियूं हणी क़तलु कयो वियो हो।